सभ खां पहिरियों त मां इहो चवंदुमि त इहो इलाही वॾो सान्य आहे ऐं मां वियासीं हाणे राति बि असां हुननि जे पंहिंजो जनाज़े नमाज़ में शिरकत कईसीं। हाणे बि वारसनि सां असां ताज़ियत करे आयासीं। असां उन्हनि सां ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं। असां उन्हनि खे चयोसीं त असांजे लाइ का ख़िदमत आहे, असां उनजे लाइ बि हाज़िर आहियूं। बाक़ी रही ॻाल्हि जेका अहिड़े क़िस्म जा वाक़िया थियनि था ॿाहिरि जतोई तकरार जे नाले खे वठी करे, मां उनजी पुरज़ोर मज़म्मत कयां थो पंहिंजी गवर्नमेंट खे, पंहिंजी लीडरशिप खे ऐं स्पेशली जेको आहे न पंहिंजो अदी फरियाल तालपुर साहिबा खे उनखे अर्ज़ु कंदुमि त हिन में जेको आहे सो पंहिंजो किरदारु अदा करनि ऐं जेको आहे ॿाहिरि जतोई तकरार जे नाले खे वठी करे बेगुनाह जेके माण्हू मरनि था, रत जी जेका होली खेॾी थी वञे उनखे बंदि कयो वञे, फिल फोर एक्शन थिए ऐं ॿिन्ही धुरियुनि खे पाबंद कयो वञे त जेको आहे जल्द सो जल्द हिन पंहिंजो फ़ैसिले जी तारीख़ तइ करनि। मां पंहिंजो उन्हनि जेके बि वरसान आहिनि, मां हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि हिन में ऐड कंदुमि त हिन फ़ैसिले जहिड़े जी आड़ में ॿाहिरि हुजे या जतोई हुजे, उहे बेगुनाह घणा क़तल थियनि था। तव्हां ॾिठो आहे जेके इन में पंहिंजो करण वारा आहिनि उहे घटि भोॻनि था, जेके बेगुनाह आहिनि। हाणे तव्हां इहो ॾिठो त कल्ह हुनजो हिकिड़ी शादीअ जो प्रोग्राम हुयो ऐं ॼञ जी सूरत में उहो वञनि पिया पंहिंजे घोट खे परणाइण जे लाइ, उन्हनि सां इहो रस्ते में इहो वाक़ियो पेश आयो। इहो इंतिहाई ग़लति आहे, अहिड़ो अमल न थियणु खपे, ॿिन्ही धुरियुनि जो नुक़सानु आहे। ऐं मां उन्हनि ॿिन्ही धुरियुनि जे जेके पंहिंजो जीअं सरदार अली गौर खान आहे, हेॾो डॉक्टर मोहम्मद इब्राहिम साहिबु आहे, मां ॿिन्ही धुरियुनि खे गुज़ारिश कंदुमि त इहा रत जी जेका रांदि आहे उहा बंदि कराए ऐं जल्द खां जल्द फ़ैसिले जी तारीख़ मुक़ररु कनि।